सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GFX चैनल ते भलीकार। इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त अॼु जेको 9th क्लास जो पेपर हो बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन हैदराबाद जे तरफ़ां जेको वरितो वियो हो 7 तारीख़ ते, त उन में अॼु असीं हल कंदासीं MCQs ए वारो सेक्शन। त ही वीडियो उन्हनि 9th क्लास जा जेके शागिर्द आहिनि जेके सिंध टेक्स बुक बोर्ड वारो जेको किताबु आहे उहो पढ़नि पिया, या जंहिं अॼु बोर्ड जा पेपर ॾिना हूंदा MCQs उन्हनि जा हल करे रखां थो, त जीअं हू अंदाज़ो लॻाए सघनि था त उन्हनि जेके शागिर्द आहिनि उन्हनि केतिरा सवाल जेके आहिनि उहे सही कया आहिनि। सो उनखां अलावा ही जेको MCQs वारो पेपर आहे उहो ॿियनि सिंधी अदब सां चाह रखंदड़ ऐं जेके मुख़्तलिफ़ टेस्टनि जूं तयारियूं कनि पिया उन्हनि जे लाइ बि ही पेपर जेको आहे इंतिहाई अहम आहे। सो हलूं था पहिरीं ऐं सवाल तरफ़। त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देश जी सार संभाल लहंदा हुआ, दोस्तनि जी, असहाबनि जी, ग़ुलामनि जी, पाड़ेसिरियुनि जी। त इन में जेको सही जवाबु आहे उहो थींदो पाड़ेसिरियुनि जी। सबक जे हिसाब सां जेको सही जवाबु अचे थो उहो अचे थो त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़ेसिरियुनि जी सार संभाल लहंदा हुआ। त ऑप्शन दाल जेको आहे उहो सही आहे, पाड़ेसिरियुनि। ॿियो नंबर आहे त काहो जो दड़ो देश ज़िले में आहे। काहो जो जेको दड़ो आहे उहो कहिड़े ज़िले में आहे? लाड़काणे, ठठे, मीरपुर ख़ास या दादू। त इन जो सही जवाबु थींदो त काहो जो दड़ो मीरपुर ख़ास ज़िले में आहे। जीम जेको आहे उहो ऑप्शन सही थींदो। 4 नंबर सवाल आहे, इस्माइली मुबलगनि जे कलाम खे देश सॾिजे थो। इस्माइली जेके मुबलग हुआ उन्हनि जे कलाम खे छा सॾिजे थो? गाह, गीच, काफ़ी या गिनान। त इन जो सही जवाबु थींदो दाल, गिनान। इस्माइली मुबलगनि जे कलाम खे गिनान सॾिजे थो। 4 नंबर सवाल आहे, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जी आख़िरी आरामगाह किथे आहे या देश में आहे? बिरशा में आहे, सांगड़ में आहे, ॼामशोरे में आहे या हाला में आहे। त इन जो सही जवाबु थींदो त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जी आख़िरी आरामगाह ॼामशोरे में आहे। 5 नंबर सवाल आहे त महताब महबूब खे देश किताब ते इनाम ॾिनो वियो। महताब महबूब खे कहिड़े किताब ते जेको आहे इनाम ॾिनो वियो? मिठी मुराद, तौजनी जी तात, चांदी जूं तारूं या ख्वाब। त इन जो सही जवाबु थींदो चांदी जूं तारूं। महताब महबूब खे जेको इनाम ॾिनो वियो उहो किताबु हो चांदी जूं तारूं। 6 नंबर सवाल आहे, आगा सलीम जी पैदाइश कहिड़े शहर में थई? हैदराबाद, शिकारपुर, खैरपुर, सखर। त इन जो सही जवाबु थींदो त आगा सलीम साहब जी जेका पैदाइश आहे उहा शिकारपुर में थई। 7 नंबर सवाल आहे, अली बाबा जे देश ड्रामे खे आलमी एवॉर्ड मिलियो। जर्मनी मां जेको एवॉर्ड मिलियो हो उहो कहिड़े ड्रामे ते अली बाबा खे मिलियो हो? चंड ई मानी, दुंगी मिंज दरिया, धरती धिकाणा, इन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाबु थींदो दुंगी मिंज दरिया जेको आहे सही जवाबु थींदो। त इन ड्रामे ते जेको आहे आलमी एवॉर्ड ॾिनो वियो। 1 वैसो इंसान ऐं 100 वैसो देश। ज़मीन, प्लाट, लिबास या घर। त इन जो सही जवाबु थींदो लिबास। शेख अयाज़ जो असल नालो देश हो। शेख अयाज़ साहब जो जेको असल नालो आहे उहो कहिड़ो हो? फयाज़ अली, अयाज़ अली, मुबारक अली या हसन अली। त इन जो सही जवाबु थींदो शेख अयाज़ जो असल नालो जेको आहे उहो मुबारक अली हो। ॾहों सवाल आहे, दरिया शाह कंहिंजो मशहूर नज़म आहे? तनवीर अब्बासी, इमदाद हुसैनी, हैदर बख्श जतोई या अमर जलील। त इन जो सही जवाबु थींदो हैदर बख्श जतोई। दरिया शाह जेको मशहूर नज़म आहे उहो कंहिंजो आहे? हैदर बख्श जतोई जो आहे। 11 नंबर सवाल आहे, 1701 ईस्वी खां 1703 ईस्वीअ ताईं सिंध में देश जी हुकूमत हुई। समन, सूमरन, अंग्रेज़नि या कलोड़नि। त इन जो सही जवाबु थींदो त कलोड़नि जी हुक्मरानी हुई। सवाल नंबर 12 आहे, मिर्ज़ा कलीच बेग जा वॾा असल देश जा हुआ। मिर्ज़ा कलीच बेग जा वॾा असल किथे जा हुआ? ईरान, चीन, रूस या हिंदुस्तान। त इन जो सही जवाबु थींदो रूस। मिर्ज़ा कलीच बेग जा वॾा असल रूस जा हुआ।
हवा जे साम्हूं किताब जो शाइर केरु आहे? शेख अयाज़, शमशीर हैदरी, इमदाद हुसैनी, मरियम मजीदी। त इन जो सही जवाब थींदो इमदाद हुसैनी साहब। हवा जे साम्हूं जेको किताब आहे उनजो जेको शाइर आहे इमदाद हुसैनी साहब आहे। सावण फ़क़ीर देश जो शाइर हो? गीच, नड़बेत, सिंगार या ॾोर। त इन जो सही जवाब थींदो नड़बेत। सावण फ़क़ीर जेको हो नड़बेत जो शाइर हो। साणे जी सिक में देश जो ज़िक्र थियल आहे। सुसुई, मारवी, लीला या सुहिणी। त इन जो सही जवाब थींदो मारवी।